ख़बर की मलिर का नादरन बाईपास वेझो MDA एंटी इंक्रोचमेंट सेल पुलिस की कार्रवाई थी है। अवां खे ॿुधाए त घर ढाइण की कोशिश कई वई, मज़ाहिम ते फायरिंग कई वई है। अवां खे ॿुधाए त शेलिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। अवां खे अहम ख़बर मलिर खाता नादरन बाईपास वेझो MDA एंटी इंक्रोचमेंट सेल पुलिस की कार्रवाई थी है। घर ढाइण की कोशिश कई वई है। मज़ाहिम ते फायरिंग कई वई है। शेलिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो है। माण्हुनि में भाज पइजी वई। 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। अवां खे ॿुधे त तीसर टाउन जे सेक्टर 18, 20 ऐं 23 सेक्टर ते एंटी इंक्रोचमेंट सेल मशीनरी साण करे कार्रवाई कई आहे। ₹400 एकड़ ज़मीन ते अहमद शाह काज़मी नाले शख्स कब्ज़ो करे अरबे रुपयनि जी ज़मीन विकिरो कई आहे। MD अमलदार चयो आहे। अवां खे अहम ख़बर मलिर खाता नादरन बाईपास वेझो MD एंटी इंक्रोचमेंट सेल पुलिस कार्रवाई कई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मलिर खां वहीद मुराद सियाल। जी वहीद, तफ़सीली जो। जी बिल्कुल काजी राबेल नादरन बाईपास भरसा मलिर डेवलपमेंट अथॉरिटी एंटी इंक्रोचमेंट सेल पुलिस कार्रवाई करे मलिर डेवलपमेंट अथॉरिटी जो तासर टाउन है सेक्टर नंबर 18, सेक्टर नंबर 20, सेक्टर नंबर 23 ते तमाम वडी मशीनरी साण करे अलाटी के प्लाटन कब्जा खत्म करण की कोशिश कई है। उते तमाम वडी मज़ाहमत थी है, फायरिंग कई वही है, शेलिंग थी है, जैसे 2 औरतूं पिण जख्मी थियूं आहिनि। इन हवाले से इलाइक़ो उते जैसे फायरिंग थी, चढ़ाई थी, तमाम वडी हेवी मशीनरी फायरिंग का इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो है। KT न्यूज़ पारां राब्तो करण ते उते अलाटीज़ उन्होंने दावो कयो, उन्होंने MDA ते इल्ज़ाम है ही तमाम वडी पुरानी ज़मीन है। मलिर डेवलपमेंट अथॉरिटी के ऑफिसरन इरफान बेग ऐं लहिकमन KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कब्ज़ा माफ़िया है जंहिं मलिर डेवलपमेंट अथॉरिटी के मुख़्तलिफ़ सेक्टरन ते 400 एकड़ जेका ज़मीन है उन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। अरबे रुपयनि जी ज़मीन है जेका तमाम वॾे अरसे खां वठी जेका अलाटीज़ खे अलाट थियल हुई। अरबे रुपयनि जी ज़मीन ते जेको आहे अहमद शाह काज़मी नाले जेको कब्ज़ा माफ़िया है जंहिं ते 20 खां 25 केस दाख़िल थिया आहिनि। वक़्तन वक़्तु DG रेंजर, डिप्टी कमिश्नर, IG सिंह ते वक़्तन वक़्तु ही कब्ज़ा खाली करण लाइ जेको आहे लिखियो हो। मुख़्तलिफ़ वक़्तन ते कार्रवाई कयूं, चढ़ाई थियूं, पर ही ज़मीन खाली न पई थिए। जॾहिं मलिर डेवलपमेंट अथॉरिटी जेको आहे चढ़ाई कई आहे, उन ऑफिसरनि तोड़े एंटी इंक्रोचमेंट सेल तोड़े पुलिस चढ़ाई जॾहिं कई आहे त जेके कब्ज़ा माफ़िया हुई उन्हनि हमलो कयो आहे। तमाम वॾो हमलो थियो आहे जंहिंमें कुझु MDA जा ऑफिसर ॿुधाया पिया, जंहिंमें ज़ख़्मी थिया आहिनि। उन्हनि चवणो आहे त ही 400 खां वधीक जेका एकड़ जेका ज़मीन आहे जेका जिन मालियत अरबे रुपया है, जंहिं ते अॼु बि जेको आहे कब्ज़ो कयो वियो आहे, खाली करण जी कोशिश कई वई त हमलो कयो वियो आहे। इन वारे KT न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जेको जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि KT न्यूज़ खे ॿुधायो आहे त ही असांजी तमाम वॾी पुरानी ज़मीन आहे। मलिर डेवलपमेंट अथॉरिटी ज़ुल्म ऐं ज़्यादती कई आहे। हुननि मलिर डेवलपमेंट अथॉरिटी के खिलाफ़ नादरन बाईपास पर बंद करण जो ऐलान कयो। इन हवाले सां जेका मेमार पुलिस है उन ॿुधायो आहे त 20 खां 25 जेके FIR दाख़िल थियल आहिनि कब्ज़ा माफ़िया ते, उन्हनि जी बार जॾहिं गिरफ़्तारी लाइ जेको आहे चढ़ाई कई वई, जंहिंमें उन्हनि जो जेको सरबराह अहमद शाह काज़मी जॾहिं बि असां चढ़ाई कई आहे त पुलिस मथां एंटी इंक्रोचमेंट सेल ऐं मलिर डेवलपमेंट अथॉरिटीअ जे ऑफिसरनि ते हमला कया विया आहिनि। अॼु बि काह करे तमामु वॾो हमलो कयो वियो आहे। MD इहा दावा कई आहे त 50 एकड़ खां वधीक जेका आहे उहा सरकारी ज़मीन जेको अलाटीज़ खे ॾिन, अलाट थियल जेके प्लाट आहिनि उतां कब्ज़ो ख़त्म करायो वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद मुराद सियाल।